नासिन गंबड़ में दुकानदारनि शहरनि रेवेन्यू अमले खिलाफ शटरबंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था बादशाह बंड जी रिपोर्ट। मौजूद आहियूं गंबड़ में, जिते गंबड़ जा जेके ताजर बिरादरी आहे, दुकानदार आहिनि, जेके गंबड़ जा शहरी आहिनि, उहे गंबड़ रेवेन्यू अमलदारनि खिलाफ़, मुख्तियारकार गंबड़ ऐं SDM गंबड़ खिलाफ़ नाजाइज़ दुकान सील करण खिलाफ़ जेको आहे हुते सरापा एहतजाज आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। शेख चौक जा दुकान सील कया आहिनि या दुकानदारनि सां हिन नाजाइज़ी कई आहे ऐं अॼु टियों ॾींहुं आहे गंबड़ शेख चौक ते हड़ताल जो असीं सॾु ॾिनो आहे। बिना के नोटिस जे, बिना इंफॉर्म जे हिननि दुकान सील कया आहिनि, जेका दुकाननि सां सरासर नाजाइज़ी आहे। इंतज़ामिया कुछ शर पसंदन जे चवण ते गंबड़ जो माहौल ख़राब करे रही है, असांजी ताजिर बिरादरी के तकलीफ़ ॾेई रही है। ही सिर्फ़ गंबड़ जो माहौल ख़राब करण न पर असांजे गंबड़ जे माहौल खे मज़हबी इंतहा पसंदी तरफ़ वठण जी कोशिश आहे। असां हिन कोशिश के इंशाअल्लाह नाकाम बणाईंदासीं। नाअहल ऐं करप्ट इंतज़ामिया जे ख़िलाफ़ जेको ही धाणो आहे, गंबड़ जे तारीख़ी धाणो आहे, जंहिंमें गंबड़ शरीयत जमीअतुल उलमा इस्लाम, सिंध सोशल फोरम, वापारी तंज़ीमूं ऐं खां अलावा सॼे शहर जे माण्हू सिविल सोसाइटी हिन एहतजाजी धाणे में शमूलियत करे गंबड़ जी इंतज़ामिया जेका खां मुतालबो करे थी त तव्हां गैर क़ानूनी तरीक़े सां जे गंबड़ जे शहर जा जेके वापारियुनि जा दुकान बंदि कया आहिनि, जेके तव्हां बग़ैर नोटिस जे दुकान बंदि कया आहिनि, महिरबानी करे शहरनि सां इंसाफ़ कयो वञे, उहे खोलिया वञनि। मुतालबो इहो आहे त SDM गंबड़ जेका गैर क़ानूनी तौर ते दुकान सील कया आहिनि, बग़ैर कंहिं क़ानूनी नोटिस ॾियण जे, बग़ैर कंहिं पंहिंजे जवाज़ जे नाइंसाफ़ी कई आहे। उन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ अॼु सारो गंबड़, सॼो गंबड़ सरापा एहतजाज आहे। असांजो मुतालबो इहो आहे त फौरी तौर ते दुकान बि खोलिया वञनि, सील खोली वञे ऐं SDM गंबड़ खे हितां हटायो वञे, तबादलो कयो वञे। SDM जेको मुख्तियारकार जे ज़रिए सां कमु कराए दुकान बंदि कराया आहिनि, जेके माण्हुनि जा सेल डीड थियल आहिनि, माण्हुनि जा ख़रीद थियल आहिनि, इन ई मुख्तियारकार जे सहन सां सेल सर्टिफिकेट निकिता आहिनि। वरी साॻियो ई मुख्तियारकार वरी उन्हनि खे अची करे बंदि थो करे। असांजो चवणु आहे त दुकान खोलिया वञनि। ऐं मुख्तियारकार जेको हुननि जे मथां हला करे आयो आहे, पुलिस फोर्स वठी करे दुकान बंदि कया, त इहा बिल्कुलु हिन सां नाजाइज़ी आहे ऐं बग़ैर कंहिं क़ानून जे, को पिटिशनर कोन्हे, को हिननि खे नोटिस न ॾिनो वियो आहे क़ानूनी, ऐं गैर क़ानूनी तरीक़े सां दुकान बंदि कराइनि। हिन जे ख़िलाफ़ असां हिन जी मज़म्मत बि कयूं था ऐं हिननि सां क़ानूनी हिसाब सां असां हर मुआज़िर कढायूं। कैमरामैन माशूक अली सां गॾु बादशाह बंड, मेहरान TV न्यूज़, गंबड़।